अस्सलाम वालेकुम या अली मदद। मां आवां जो पंहिंजो अदाकार डायरेक्टर लाला फयाज़। जीअं त मुंहिंजे तरफ़ां लाला फयाज़ ऑफिशियल यूट्यूब चैनल ऐं लाला फयाज़ आर्टिस्ट फेसबुक पेज जी पूरी टीम तरफ़ां अवां सभिनीनि पिरियुनि प्यारनि देश परदेस में रहंदड़ मारूअड़नि, महबूबनि, सिक वारनि, परस्तारनि खे दिली ईद मुबारक, ख़ुश हुजो, आबाद हुजो। ऐं ख़ुशख़बरी इहा दोस्तो त हिन ईद ते माशाअल्लाह मुंहिंजूं 3 फिल्मूं रिलीज़ थियूं आहिनि। हिकु फिल्म आहे मोहब्बत ऐं ॿी फिल्म आहे नफ़रत, टी फिल्म आहे प्यार जी पचार। हिन फिल्म जो मोहब्बत जो मां पाण डायरेक्टर आहियां ऐं प्यार जी पचार ऐं नफ़रत फिल्म जो डायरेक्टर आहे मामा सरवर घोटो साहब। ऐं ही 3 फिल्मूं जेकियूं आहिनि रिलीज़ थी चुकियूं आहिनि। मोहब्बत फिल्म मुंहिंजे यूट्यूब चैनल लाला फयाज़ ऑफिशियल ते पियल आहे। नफ़रत ऐं प्यार जी पचार घोटा प्रोडक्शन यूट्यूब चैनल ते पियल आहे। सो सभिनीनि दोस्तनि खे ईद वाधायूं हुजनि ऐं ही फिल्मूं ॾिसण जे लाइ असांजे यूट्यूब चैनल्स ते अचो ऐं चैनल ते अची करे असांजे यूट्यूब चैनल खे लाला फयाज़ ऑफिशियल ऐं घोटा प्रोडक्शन खे सब्सक्राइब कयो, बेल आइकन खे दॿायो ऐं सुठा सुठा कमेंट कयो, शेयर कयो। अवांजी वॾी महिरबानी थींदी। हिकु भेरो ॿीहर सभिनीनि दोस्तनि खे दिलि जी गहराइनि सां ईद जूं लखे वाधायूं। ख़ुशि हुजो, आबाद हुजो, महिरबानी।